नाज़िर मीरवा गोरचाणी में असिस्टेंट कमिश्नर पारां SOPs ते अमल न कंदड़ ऐं वधीक अघ वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾी आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था मुज़फ़र नुहानी जी हिन रिपोर्ट में। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मीरवा गोरचाणी सिटी में, जिते AC शुजाबाद हिते अची मुख़्तलिफ़ दुकान सील करे ऐं जेके बग़ैर मास्क जे दुकान हलाईंदड़नि ते ॾंड हया विया आहिनि। अचो त हिते पाण AC शुजाबाद खां ऐं दुकानदारनि सां ॻाल्हि मुआर करियूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। उनजी मुख्तियार कारवट है। सिर्फ हिकिड़े दुकानदार के असां डीसील इन करे कयो त उनजी हुई फ्रेश सब्जी, गाॾे ते सब्जी रखी वेठो पोयां दुकान, हाणे असीं सील कयूं शाम ताईं उन सब्जी ख़राब थी वञे तो उन ते असां 2000 रुपया फाइन विझी उनखे डीसील कयो। बाक़ी जेके भी दुकान तव्हां ॾिसो था जिन ते असां सील जो नोटिस हयो आहे वो AC ऑफिस अचनि या 24 आवर्स उन्हनि खे सील कयूं था ताकि उन्हनि खे सम्झ में अचे ॻाल्हि त आइंदा पाण भी पंहिंजे स्टाफ खे भी हो एटलीस्ट मास्क ज़रूर पाए। बे के परचेज़र के तो चवन न चवन ठहियो भला उन्हनि ते अलॻि फाइन कबो, पर जेके पंहिंजे स्टाफ खे पाण त मास्क पाए वियो न जेके दुकान ते वेठा आहिनि, तो या तो उन्हनि ते 24 आवर्स सील था कयूं, पोइ उन ते 0 फाइन, कोई भी फाइन न। इन सिचुएशन तो चयो मनी खाए पियो रमज़ान जे महीने में, चयो अंदरि आया हूँ ॿाहिरि थोरी आया, कोई ॾंड हणे छॾिया मूंखे, ऐं मूं वटि लिस्ट भी कान्हे हुई, मास्क भी कान्हे पातल, इन करे ॾंड लॻायो। 2000 रुपया ॾंड हणे मूंखे, एतिरी तारीख़ भी कान्हे मुंहिंजी जी। ग्राहकनि खे भी मास्क लॻल आहे, मूंखे मास्क कोन लॻल हो, इन जे करे मूंखे चयो तव्हांखे मास्क कोन लॻल। मूं चयो सर मास्क आउं लॻायां थो, मूंखे चयो बंदि कर दुकान बंदि कर। मुंहिंजी सर दुकान बंदि करां, मूं का बदतमीज़ी कोन कई आहे, ऐं मूंखे कलाकनि ई दुकान बंदि कयो। मूंखे जीअं उन्हनि चयो मूं दुकान बंदि कयो, ऐं मूं दुकान बंदि करण खां पोइ 5-10 मिंट खां पोइ वरी मुंहिंजी दुकान खे सील हणी छॾी आहे। कंहिं दुकानदारनि खां ॾंड भी वरिता अथनि, हाणे ही सभु अॻियां चवनि पिया त कंहिंखां 5000 वरिता अथनि, कंहिंखां छा वरितो अथनि, ऐं वापसि अची करे हिते सील लॻाए विया आहिनि।